अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ चयो आहे त हू कंहिं ते तनक़ीद करे न पर पंहिंजे कारकर्दगी जी बुनियाद ते वोट घुरंदा आहिनि। गिलगित बल्तिस्तान में के बि तरक़ियाती कम न थिया आहिनि। सीपेक जे मर्कज़ गिलगित में रोडनि ते खॾा ॾिसी अफ़सोस थियो आहे। कंहिं हिक पार्टी जो नालो ॿुधायो जंहिं गिलगित बल्तिस्तान में हिक सिर या पत्थर लॻायो हुजे। गर्मी हुजे या वरी सियारो, डिघी लोड शेडिंग कई वेंदी आहे। खेसि केरु ॿुधाए सघे थो त गिलगित बल्तिस्तान जा रोड छो न ठाहिया आहिनि। सवाल आहे त हुकूमत इलाइक़े खे नज़रअंदाज छो कयो आहे। गिलगित बल्तिस्तान खे समूरियूं सहूलियतूं मिलणु घुरिजनि। नए माली साल जो वफ़ाक़ी बजट 5 जून ते पेश करण बाबति कतई फ़ैसिलो न थी सघियो। वफ़ाक़ी बजट 8 या 12 जून ते पेश थियण जो इम्कान। क़ौमी असम्बली जे बजट इजलास जो बाज़ाब्ता नोटिफिकेशन जारी न थी सघियो। क़ौमी इक़्तिसादी काउंसिल जो सुभाणे थियल इजलास में मुलतवी। इजलास हाणे ख़मीस ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि थींदो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू खे चरियो ऐं नाशुक्रो करार ॾेई छॾियो। लबनान मथां हमला जारी रखण जे ऐलान ते अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जो इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू सां फ़ोन ते राब्तो। बैरूत ते हमलो थियो त इसराइल दुनिया में वधीक अकेलो थी वेंदो। मां न हुजां हा त तूं जेल में हुजी हा। मां तुंहिंजी चमड़ी बचाए रहियो आहियां। हर शख़्स हाणे तोसां ऐं इसराइल सां नफ़रत करे रहियो आहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप। अमरीकी वेबसाइट मूजिब जवाब में इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू रुगो ओके ओके चवंदो रहियो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईंदड़ हिक हफ़्ते दौरान ईरान सां मुआहिदो तइ थी वेंदो। ईरान सां मुआहिदे तहत जंग बंदीअ में वाध कई वेंदी ऐं हुरमुज़ लंघ खे ॿीहर सामूंडी अचवञ लाइ खोलियो वेंदो। ईरान सां अमरीका जूं ॻाल्हियूं तेज़ीअ सां जारी आहिनि। ॻाल्हियूं मुअतल करण जे ईरानी फ़ैसिले सां को मसइलो नाहे। पैगाम मुअतल करण जो मतिलबु इहो नाहे त अमरीका हिकु दफ़ो ॿीहर फ़ौजी कार्रवाई शुरू करे छॾी। सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी चटाभेटी जे नतीजनि ख़िलाफ़ स्टे ऑर्डर जारी। सिंध हाईकोर्ट सखर तरफ़ां सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे चेयरमैन ऐं ॿियनि धुरियुनि खां 29 जून ते जवाब तलब। वकील शब्बीर शह जो चवणु आहे त क़ाबिल उम्मीदवारनि खे नज़रअंदाज करे MPA MNA ऐं सियासतदाननि जी औलाद खे पास कयो वियो आहे। समूरनि उम्मीदवारनि जी कापियुनि जी शफ़ाफ़ नमूने जांच थियणु घुरिजे। सिंध हाईकोर्ट तरफ़ां मुबारकपुर भरिसां ॻोठ खे बाहि ॾियण जे केस में SSP जैकब अबाद तलब। जांच ऑफिसर खे पसंदि जो परिणो कंदड़ नारी सिद्धरा चनो जो बयान कलम बंदि करण जो हुकुम। सिंध हाईकोर्ट में ॻोठ सिद्दीक़ आरायन वासी जोड़े सिद्धरा चनो ऐं हसन बुरड़ो जी तहफ़ुज़ बाबति दरख़्वास्त जी ॿुधणी। मीरपुर बुरड़ो थाणे जो SHO जांच ऑफिसर ऐं पसंदि जो परिणो कंदड़ जोड़ो पेश। अदालत मुआफ़ ॾींदे चयो त केस में अञा ताईं 62 खे गिरफ़्तार छो कयो वियो आहे। सिंध पुलिस छा करे रही आहे। ॻोठ खे बाहि ॾेई साण वक़्तु पुलिस छा पई कयो ऐं सभु तमाशो छो ॾिसंदा रहिया। टंडे मीर अली भरिसां हथियारबंदनि जी फायरिंग। हिकु ॼणो क़तल। हथियारबंदनि अली नवाज़ खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। मक़तूल जे वारसनि जो एहतजाजी मुज़ाहिरो, लाश रखी धरणो। नसीराबाद में संगावती तकरार तां मुबैना तौर पीरसन क़तल। ॻोठ खॾाई कल्होड़ा भरिसां पीरसन जो तशदुद थियल। लाश हथ। वारसनि जो चवणु आहे त परियल चांडियो खे संगावती तकरार तां क़तल करे लाश ज़रई ज़मीन में फिटो कयो वियो आहे। फैज़गंज तालुके में बदअमनी, मंशा जी विकिरी ऐं पाणी खोट ख़िलाफ़ चटमन हड़ताल। शहरी इतिहाद ऐं वापारी तंज़ीमनि तरफ़ां मेराण हाईवे ते धरणो। एहतजाजी कैम्प क़ाइम। अॻवाणनि जो चवणु आहे त महीने अंदरि 23 मोटरसाइकिलूं फुर। मज़ाहिमत ते 2 ॼणा क़तल ऐं 15 ज़ख़्मी थी चुका आहिनि। तालुके जे 4 वाहन में पाणी जी खोट सबबि पोखियल फसुल सड़ी रहिया आहिनि। बदअमनीअ ते ज़ाब्तो आणे पाणी जी फ़राहमी यक़ीनी बणाए बेचैनी ख़तम कई वञे।
जैकबाबाद जे खानगी मेडिकल सेंटर में वियम दौरान गोरहारी औरत फौत। वारसन पारां डॉक्टराणी ते गफ़लत जो इल्ज़ाम। राबिया जखरानी जो लाश शहीद अल्लाह बख्श पाक वटि रोड ते रखी धरणो। वारसन जो चवणु आहे त जिम्स इंतज़ामिया जी लापरवाही सबबि औरत फौत थी आहे। डॉक्टराणी ऐं अस्पताल इंतज़ामिया ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे। वडीदन जे ॻोठ हुसैन बख्श जोयो में नीगर गैस्ट्रो वॻे फौत। 10 खां वधीक बीमारी में मुब्तला 7 वरनि जे तनवीर हुसैन जोयो अस्पताल में दम धणी हवाले कयो। घर में सो शहदादकोट में पुल जो मरमती कम न थियण ख़िलाफ़ शहरनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। सिंध ऐं बलोचिस्तान जे दंग ते धरणो। शहरनि जो चवणु आहे त गंदाखा राइट माइनर जे पुल न ठहण सबबि इलाइक़े वासी परेशानी खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। ऐं पाकिस्तान ऐं ऑस्ट्रेलिया विच में ॿी वनडे मैच थी रही आहे। क़ौमी क्रिकेट टीम खे 3 मैचनि जी सीरीज़ में 0 जी भेट में 1 जी सरसी।